अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नवाब वली मोहम्मद भरिसां फायरिंग जे नतीजे में मारिजी वियल भंड बिरादरी जे 5 मक़तूलनि मां माशूक भंड जी ससु सदमे में फ़ौत थी वई। ॻोठ इस्माइल भंड में शहीदनि जो तॾो खॼण खां अॻु ॿीहर 3 ॾींहंनि लाइ तॾो विछायो वियो। वाक़े वारे ॾींहुं माशूक भंड जे मारिजण जो ॿुधी ससु खे सदमे सबबि दिलि जो दौरो पियो। खेसि नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू सदमे सबबि फ़ौत थी वई। होॾां मारिजी वियल भंड बिरादरी जे 5 ॼणनि अयाज़ भंड, शेर मोहम्मद भंड, साबन भंड, अकमल भंड ऐं माशूक भंड जे वारसनि सां ताज़ियत करण लाइ SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मगसी पहुतो। शहीदनि जे वारसनि सां दुआ घुरी ॾुखु वंडियो। उन मौक़े ते शहीदनि जे मासूम ॿारनि SSP आॾो रोई ऐं पंहिंजे बाबा जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जी इल्तिजा कई, जंहिं ते SSP भाकुर पाए खेनि आथत ॾिनी ऐं इंसाफ़ जो वाइदो कयो। हिन चयो त मूं ते भरवसो कयो शहीदनि जा क़ातिल केतिरा बि बाअसर हुजनि, पर खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। बदीन जे पब्लिक हेल्थ खाते जे नायली चांडिया नंगर ऐं एक्साइज़ कॉलोनी गटरनि जे पाणी सां भरिजी वियो। रहवासियुनि पारां पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिस जे मेन गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ऑफिसर गाइब, रहवासियुनि जा उभ ॾारींदड़ नारा, नोटिस वठण जो मुतालबो। बदीन जे चांडिया नगर ऐं एक्साइज़ कॉलोनी में गटरनि जो गंदगी वारो पाणी नेकाल न करण ख़िलाफ़ अलह ॾिनो समूह अशरफ समूह, बशीर अहमद ख़ासकैली, दाऊद रुस्तमानी, अब्दुल सत्तार जमाली जे अॻवानी में पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिस आॾो धरणो आयो वियो। उन मौक़े ते चांडिया नगर रहवासियुनि मूजिबि पब्लिक हेल्थ जी नाइली सबबि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां गंदगी वारो पाणी घरनि में दाख़िल थियण बावजूदि नेकाल नथो कयो वञे ऐं टुटल पाइप लाइनुनि जी मरम्मत न करण करे गंदगी वारो पाणी घरनि तोड़े रोडनि ते बीठल आहे ऐं मस्जिदनि तोड़े स्कूलनि तरफ़ वेंदड़ रोड बि ॿुॾा पिया आहिनि, जंहिं करे रहवासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त पब्लिक हेल्थ खाते समेत DC ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर को बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त बदीन जी पब्लिक हेल्थ खाते जे नाइली जो नोटिस वरितो वञे। मातली लॻी यूनियन काउंसिल गुलाम मोहम्मद हालेपोट ॻोठ खैरू बोज़दार जो रहवासी रोलू कुतन जे आज़ार सबबि दाईंदे सिंध प्रेस क्लब मातली पहुची वियो। उन मौक़े ते हिन साफ़िन अॻियां दाईंदे चयो त असांजे ॻोठ खैरू बोज़दार तोड़े आसपास जे इलाइक़नि में रोलू कुतन जो आज़ार वधी वियो आहे। अॼु खां वीआरो खनि ॾींहं पहिरीं मुंहिंजे 8 सालनि जो पुटु मोहम्मद हयात खे रोलू कुतन ॾाढे ज़ख़्मी कयो हो, जंहिंजी तालका इस्पताल मां वैक्सीन ऐं मलम पट्टी कराए बस वञी मुंहिंजो पुटु ठीकु थियो त वरी काल्ह मुंहिंजे पुट खे रोलू कुतन खाई ज़ख़्मी कयो आहे, जंहिंखे वरी तालका इस्पताल मातली वठी आयसि, जिते संदसि इलाज कराए रहियो आहियां। रोलू कुतन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अहिड़ी शिकायत UC सेक्रेटरी ऐं मुख़्तियारकार मातली खे लिखत में पिणु ॾिनी आहे। मुंहिंजो वस वारनि खां मुतालबो आहे त असांजे ॻोठनि में कुता मार मुहिम हलाए रोलू कुतन जे आज़ार मां निजात ॾियारी वञे। सिजावल जे साफ़ी सईदुल्ला मेमण ते सांगड़ थाणे ते कूड़ी FIR दाख़िल थियण ख़िलाफ़ बुलड़ी शाह करीम प्रेस क्लब अॻियां साफ़ियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम जे सदर मोहम्मद याकूब सठियो, साफ़ी अब्दुल अज़ीम जट, राणा ज़हीर राजपूत, अब्दुल हकीम जावरी, STP ज़िले अॻवान सलीम मेमण, PP अॻवान राजा बुकेरो ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त एहतिजाज करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन याकूब सठियो, सलीम मेमण ऐं ॿियनि चयो त सिजावल जे सहाफ़ी सईदुल्ला मेमण ते कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। सईदुल्ला मेमण जो ॾोह इहो आहे जो हुन हक़ ऐं सच जो रस्तो इख्तियार कयो आहे। हिननि चयो त हक़ ऐं सच वारे कलम खे केर बि रोके नथो सघे। कलम धड़नि खे हमेशह निशानो बणायो थो वञे, पर हक़ सच लिखण वारनि खे केर बि हिसाए नथो सघे। आज़ाद सहाफ़त हिन वक़्तु ज़ालिमनि जे निशाने ते आहे। असां IG सिंध खां मुतालबो था कयूं त सहाफ़ी सईदुल्ला मेमण तां कूड़ी FIR ख़तमु करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। यारूलुंड पुलिस जी कार्रवाई मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार जवाबदार घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 13 केस दाख़िल आहिनि। गिरफ़्तार जवाबदार मथां चर्स रखण जो केस बि दाख़िल कयो वियो। तफ़सील मूजिबि यारूलुंड पुलिस SHO जे अॻवानी में यारूलुंड भरिसां कंडीर शाख मलक पुल मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़ादिम हुसैन चाचड़ घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि मीरपुर माथेलो सरहद, घोटकी, आदिलपुर ऐं ॿियनि थाणनि ते धाड़न फुरन पुलिस मुक़ाबलनि जा 13 केस मथां दाख़िल थियल अथसि। इन्हनि केसनि में हू रूपोश हो। होॾां गिरफ़्तार जवाबदार ख़ादिम हुसैन चाचड़ मथां यारूलुंड थाणे ते 1100 ग्राम चर्स रखण जो पिणु केस दाख़िल कयो वियो आहे। तंदुअलियार ॻोठ मोरियो सांझ जे रहवासी ज़ाल ऐं मुड़ुस इलाइक़े जे बासरनि ऐं मशाइख़ होथी पुलिस जे मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ तंदुअलियार प्रेस क्लब में एहतिजाज करण बदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन आॾो दाईंदे दोस्त मोहम्मद सांद चयो त मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी भेण ते उस्मान ऐं सनाउल्ला सांद मुबैना तशद्दुद कयो ऐं घर अंदरि क़ैद करे रखियो, जंहिं बैदि मूं अहिड़ो इतला मशाइख़ होथी थाणे ते ॾिनो, पर पुलिस मुंहिंजो केस दाख़िल करण बजाए बासरनि जो साथ ॾींदे मूं मथां कूड़ो केस दाख़िल कंदे असांखे हिरासां करे रही आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP तंदुअलियार ऐं
ॿियनि वस वारनि खां घुर कई त औरतुनि ते तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करे मूं मथां दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे असांखे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे। टंडो जाम लॻ खीसाना मोरी जे ॻोठ हाजी अलाबख्श ज़रदारी में औरतुनि जो एहसास कफ़ालत जा पैसा बंदि थियण ऐं जुनेद जमशेद फाउंडेशन टंडो जाम जे इंचार्ज जे ॾाढाइनि जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मीडिया सां औरतुनि ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन ऐं बेवा आहियूं। इमरान ख़ान जी गवर्नमेंट असांजो एहसास कफ़ालत जा पैसा बंदि कराए ज़ुल्म कयो आहे। मथां वरी महांगाई जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजा कार्ड गैर फ़ाल आहिनि, फौरी तौर ते असांजे कार्डनि खे फ़ाल करे पैसा जारी कया वञनि। औरतुनि चयो त जुनेद जमशेद फाउंडेशन टंडो जाम जे अॻुवाण असांजे ॻोठ जी मिसकीन औरतुनि खे मिलंदड़ माहाना राशन बि बंदि करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां वसवारनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन राशि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांजे घरनि मां फ़ाक़ाकशी ख़तमु कई वञे। नाज़रीन, ही अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।